मां शान हुसैन प्यारे जो लिखंदो थो वतां ठरंदो थो वतां। मां शान हुसैन प्यारे जो लिखंदो थो वतां ठरंदो थो वतां। तारीख़ उन्हीअ जी खोले वरी पढ़ंदो थो वतां ठरंदो थो वतां। तारीख़ उन्हीअ जी खोले वरी पढ़ंदो थो वतां ठरंदो थो वतां। अरबी कुल्हनि ते जंहिंखे खयो गल साण लॻाए चहिरो चुमियो। अरबी कुल्हनि ते जंहिंखे कयो अरबी कुल्हनि ते जंहिंखे खयो गल साण लॻाए चहिरो चुमियो। सभु वर्क हुसैन जी अज़मत जा चुमंदो थो वतां ठरंदो थो वतां। सभु वर्क हुसैन जी अज़मत जा चुमंदो थो वतां ठरंदो थो वतां। तारीख़ उन्हीअ जी खोले वरी पढ़ंदो थो वतां ठरंदो थो वतां। मां शान हुसैन प्यारे जो लिखंदो थो वतां ठरंदो थो वतां। तारीख़ उन्हीअ जी खोले वरी पढ़ंदो थो वतां ठरंदो थो वतां। जन्नत जे जवाननि जो ही मिठो सरदार बणियो आका चयो। जन्नत जे जवाननि जो ही मिठो सरदार बणियो आका चयो। फरमान हदीसुनि मां अहिड़ो ॿुधंदो थो वतां ठरंदो थो वतां। फरमान हदीसुनि मां अहिड़ो ॿुधंदो थो वतां ठरंदो थो वतां। तारीख़ उन्हीअ जी खोले वरी पढ़ंदो थो वतां ठरंदो थो वतां। मां शान हुसैन प्यारे जो लिखंदो थो वतां ठरंदो थो वतां। तारीख़ उन्हीअ जी खोले वरी पढ़ंदो थो वतां ठरंदो थो वतां। हुयो जिस्म हुसैन जो मदनीअ मिसल सच साफ़ किताबनि में आ लिखियल। हुयो जिस्म हुसैन जो मदनी मिसल सच साफ़ किताबनि में आ लिखियल। सीरत जे किताबनि खे हर हर ॾिसंदो थो वतां ठरंदो थो वतां। सीरत जे किताबनि खे हर हर ॾिसंदो थो वतां ठरंदो थो वतां। तारीख़ उन्हीअ जी खोले वरी पढ़ंदो थो वतां ठरंदो थो वतां। मां शान हुसैन प्यारे जो लिखंदो थो वतां ठरंदो थो वतां। तारीख़ उन्हीअ जी खोले वरी पढ़ंदो थो वतां ठरंदो थो वतां। उल्फत था हुसैन सां के ई रखनि हज़रत जी पया तारीफ़ करनि। उल्फत था हुसैन सां के ई रखनि हज़रत जी पया तारीफ़ करनि। हुबकार सना जो हर कुंड खां ॿुधंदो थो वतां ठरंदो थो वतां। हुबकार सना जो हर कुंड खां ॿुधंदो थो वतां ठरंदो थो वतां। तारीख़ उन्हीअ जी खोले वरी पढ़ंदो थो वतां ठरंदो थो वतां। मां शान हुसैन प्यारे जो लिखंदो थो वतां ठरंदो थो वतां। तारीख़ उन्हीअ जी खोले वरी पढ़ंदो थो वतां ठरंदो थो वतां।
शहज़ाद सना दिलबर जी करे दमशाल ॾियां दिलड़ी थी घुरे शहज़ाद सना दिलबर जी करे दमशाल ॾियां दिलड़ी थी घुरे अल्लाह मिठे खां अहिड़ी दुआ घुरंदो थो वतां ठरंदो थो वतां अल्लाह मिठे खां अहिड़ी दुआ घुरंदो थो वतां ठरंदो थो वतां तारीख़ उन्हीअ जी खोले वरी पढ़ंदो थो वतां ठरंदो थो वतां तारीख़ उन्हीअ जी खोले वरी पढ़ंदो थो वतां ठरंदो थो वतां मां शान हुसैन प्यारे जो लिखंदो थो वतां ठरंदो थो वतां तारीख़ उन्हीअ जी खोले वरी पढ़ंदो थो वतां ठरंदो थो